अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरियों हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पंजाब जे वस्ती इलाइक़नि में सुबुह खां वठी वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। लाहौर जे इलाइक़े गुलशन रावी में 2 कलाकनि दौरान 131 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। बरसात सबबि बिजली जो निज़ाम दरम बरम थी वियो। मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक बरसात जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो सिलसिलो 26 जुलाई ताईं जारी रहण जो इम्कान आहे। मौजूदा क़ौमी असम्बली टोड़ण निगरान सेटअप ऐं आम चूंडुनि बाबति मुशावरत लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग नून जे 5 रुकनी ॻाल्हियुनि वारी कमेटी जोड़े छॾी। ज़रियनि मूजिबि कमेटी पीपल्स पार्टी, जमीयत उलमा इस्लाम, मुतहदा क़ौमी मूवमेंट ऐं ॿियनि इतिहादियुनि सां ॻाल्हियूं कंदी। ज़रियनि जो चवणु आहे त कमेटी मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां सिधी रीति राब्ते में हूंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि जहाज़ ज़रिए दुबई पहुची वियो। ज़रियनि मूजिबि दुबई में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अहम सियासी मुलाक़ातूं कंदो, जंहिंखां पोइ कुझु ॾींहं दुबई में रहण खां पोइ वतन वापसि ईंदो। ग़ौसपुर भरिसां अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियार बंदन ॻोठ रुस्तम बाजकाणी वासी पीरसन खे क़त्ल करण बाद फरार थी विया। पुलिस मक़तूल जो लाश तहवील में वठी रूरल हेल्थ सेंटर आंदो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। तलहार वेझो मीरवा कैनाल मां निकिरंदड़ मोर जहर शाख खे 20 फुट घारो लॻी वियो। घारे सबबि ॻोठ महबूब लाशारी, बच्चो लाशारी, अज़ीम लाशारी ऐं ॿियनि जूं ज़मीनूं पाणी हेठि अची वयूं। 100 एकड़नि ते पोखियल सारियालो फसल बि पाणी हेठि। इतला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो, वधीक नुक़सान जो ख़दशो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।